बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल अन्आम खलक़हा लकुम फीहा दिफ़्उन व मनाफ़िउ व मिन्हा तअकुलून वलकुम फीहा जमालुन हीन तुरीहून व हीन तस्रहून। हुन जानदार पैदा कया हिन में तव्हां लाइ पोशाक भी आहे ऐं खोराक भी ऐं तरह तरह जा फ़ाइदा भी। उन्हनि में तव्हां लाइ जमाल आहे जॾहिं तव्हां सुबुह जो उन्हनि खे चराई लाइ मोकिलियो था, जॾहिं त शाम जो उन्हनि खे वापसि आणियो था। वचन सी वेठी सूरया थी सणी आका थी ॾेठी नैन जे निहारसी निहारा मही पिताई प्रेम जी उर्क सुरक सैयद चैन लगे सिद्ध थडही सैयद चैन लॻियस ॾुठ ॾही सगी तान सहे मिले जान में हार खे हो कारियूं कटियूं कुंडियूं अला कारियूं कटियूं कारियूं कटियूं कुंडियूं अला इंसान ऐं जानवरनि जो तालुक़ अॼु खां 10,000 साल अॻु उन वक़्तु थियो जॾहिं इंसान जानवरनि खे पालणु शुरू कयो। त
तॾहिं खां वठी हर ॾियण जो कमु हुजे या ॿार खणणु तोड़े खीर ॾियणु ऐं संदसि गोश्त खाइण जो चौपायो माल इंसान जी हयाती में लाज़मी ऐं अहम जुज़ बणियलु आहे। हूअं त सॼी दुनिया में चौपाए माल मां हिन वक़्त बि खीर ऐं गोश्त जूं ज़रूरतूं पूरियूं कयूं वञनि थियूं। इन सिलसिले में हर इलाइक़े तोड़े परगिणे अंदरि जानवरनि जा मुख़्तलिफ़ नस्ल मौजूदु आहिनि। अहिड़ी तरह सिंध अंदरि बि हज़ारे सालनि खां जानवर न रुगो शौक़ ऐं ज़रूरत जूं घुर्जूं पूरियूं कनि था, पर कुदरत हिन ख़िते ते कुझु वधीक महिरबान रही आहे। ख़ासि करे मेहनि अंदरि सिंध जी कुंडी मेह ऐं गऊंनि में ॻाढ़ी मलेरी मुल्का मुल्क मशहूरु आहिनि। पर बदकिस्मतीअ सां जॾहिं सॼी दुनिया में चौपाए माल जी पालना ऐं उन मां मुनासिब पैदावार वठणु न रुगो हिकु साइंस बणियलु आहे, पर उनखे मुनाफ़े बख़्श कारोबार सम्झो पियो वञे। अहिड़े वक़्त में सिंध अंदरि अक्सर करे चौपाए माल जी पालना गैर साइंसी ऐं मुदे ख़ारिज तरीक़नि सां कई पई वञे। उन जो नुक़सानु न रुगो असांजे भाग्यनि खे भोगणो पियो पवे, पर सिंध जी मईशत ते बि उन जा हानिकार असर पइजी रहिया आहिनि। उन सां गॾोगॾु वॾो नुक़सानु सिंध अंदरि चौपाए माल जे उन्हनि नस्लनि खे पिणु थी रहियो आहे जेके असांजी आब हवा ऐं सख़्त हालतुनि में 10,000 सालनि खां रहंदे मुनासिब पैदावार ॾियण जी अञा ताईं सघ रखनि था। ज़रूरत रुगो उन्हनि खे साइंसी बुनियादनि ते पालण ऐं पैदावार वठण जी आहे। गॾोगॾु भाग्यनि ताईं चौपाए माल खे पालण ऐं उन्हनि मां मुनासिब पैदावार वठण जी जागृता पैदा करण बि तमामु ज़रूरी आहे। ॾिठो इहो वियो आहे त चौपाए माल जी पालना दौरान सिंध अंदरि उन्हनि ज़रूरी ॻाल्हियुनि खे नज़र अंदाज़ कयो वञे थो जेके गोश्त तोड़े खीर जी पैदावार वठण में निहायत अहम किरदारु अदा कनि थियूं। जानवरनि जी ॼमार दौरान मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ शयुनि जी ॼाण हुजणु इंतिहाई अहम अमर आहे। उन जी ॼाण चौपाए माल जी पालना खे कारोबार तौरु कंदड़ भाॻे लाइ लाज़मी आहे। इन्हनि बुनियादी ॻाल्हियुनि ते अमल करे जदीद दुनिया जे मुल्कनि पंहिंजे चौपाए माल जी पैदावार वधाइण जो गुर हासिल कयो आहे। असांजी सिंध अंदरि आम ख़्यालु इहो कयो पियो वञे त ॿाहिरीं दुनिया जे ढॻियुनि जा नस्ल पाले ई जानवरनि जी खीर जी पैदावार वधाए सघिजे थी, जॾहिं त इन सिलसिले में असां बुनियादी ॼाण खे नज़र अंदाज़ करे छॾींदा आहियूं त असांजा पंहिंजा नस्ल जेकी 10,000 सालनि खां असांजे माहौल मौसम जे सख़्तियुनि ऐं गैर मुनासिब सार संभाल तोड़े खाद ख़ुराक बावजूदु सुठी पैदावार ॾियण जे क़ाबिल आहिनि। ॿिए तरफ़ परॾेही नस्ल न त असांजी मौसम जे सख़्तियुनि खे मुंहुं ॾेई सघनि था, न ई असांजी आम खाद ख़ुराक ते पलिजी सघनि था। नतीजे तौरु उहे केतिरनि ई बीमारियुनि में वठिजी वञनि था या वरी उन्हनि जी पैदावार ते तमामु घणो असरु पवे थो। उन्हनि जी पालना लाइ इंतिहाई नाज़ुक निगहदाश्त खाद ख़ुराक जो बंदोबस्तु करणो पवे थो, जॾहिं त गरम मौसम बि अलॻि अहमियत रखे थी। इन करे जेकॾहिं असां पंहिंजे इन्हनि नस्लनि तरफ़ ध्यानु ॾियूं जेके फितरत असांखे तोहफ़े में ॾिना आहिनि त पैदावार खे वधाए सघे थो। फ़र्क़ु रुगो इंतिज़ामी सलाहियतुनि खे बहितर बनाइण जो आहे।